अस्सलाम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां मां अब्दुल क़यूम ॾाहिरी। हेडलाइन्स वटि अचूं तफ़सीली ख़बरुनि में भली कार। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां त ठिकराठे में क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मियां कुंडो क़ब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इलाइक़े वासियुनि जो चवणो त क़ब्रिस्तान जी 40 एकड़ एराज़ी ते कब्ज़ो करे घर ठाहिया विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त क़दीमी क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़तमु कराए वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। इहा अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर कर रहा हूं। ठिकराठे में क़दीमी क़ब्रिस्तान के कब्ज़े ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मियां कुंडो क़ब्रिस्तान के कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इलाइक़े वासियुनि जो चवणो त क़ब्रिस्तान जी 40 एकड़ एराज़ी ते कब्ज़ो करे घर ठाहिया विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त क़दीमी क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। अमां खे आगाह कर रहा आहियूं अहम ख़बर के हवाले सां त ठिकराठे में क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मियां कुंडो क़ब्रिस्तान ते कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इलाइक़े वासियुनि जो चवणो त क़ब्रिस्तान जी 40 एकड़ एराज़ी ते कब्ज़ो करे घर ठाहिया विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त क़दीमी क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ठिकराठे खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। जी मजीद महर, एहतजाज बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, ही ठिकराठो कब्रिस्तान पीर मियां कुंडो है जैसे कब्जा थियल है, जे खिलाफ इलाइक़े वास्ते में बाबत अली, हाफिज़ मोहम्मद सवी, मोहम्मद रमज़ान, शफी मोहम्मद बिन पारा कब्रिस्तान थियल कब्जनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि जो चवणो हो त पीर मियां कुंडो जो जेको एराज़ी आहे कब्रिस्तान जो तक़रीबन 40 खां 45 एकड़ आहे जेका मखसूस थियल आहे। पर कुछ सालनि खां वठी जेके माण्हू हेठि ज़मीननि ते वेठल हुया, कुछ मलक बिरादरी जा आहिनि, कुछ ॿिनि बिरादरियुनि जा, जेके अची उन प्लाट ते जेके कब्रिस्तान जो मखसूस थियल प्लाट आहे उन ते अची घर ऐं उताकू अॼींदो, जंहिं करे कब्रिस्तान में जेका आहे ख़राबी थी रही आहे ऐं कब्रिस्तान ते कब्ज़ा ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। हुननि DC सखर ऐं AC पनो वकील मुख़्तार कार खां घुर कई आहे त जेका नक्शे मुताबिक़ कब्रिस्तान जी एराज़ी आहे उनखे फिलफोर ख़ाली करायो वञे ऐं ॿी सूरत में असां जेको एहतजाजी जो दाइरो आहे उहो वधाईंदासीं। DC ऑफिस जे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। जी ठीकु आहे मजीद महर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।